जा 3 ॾींहं बि यूक्रेन ते मिज़ाइल हमला। रूस जी फ़ौज कीव में दाख़िल। यूक्रेन जे गादी वारे शहर कीव में लड़पलाण जो सिलसिलो तेज़ी सां जारी। यूक्रेनी सदर ज़ेलेंस्की कीव मां हिफ़ाज़त सां कढण वारे अमेरिका जी आछ रद्द कंदे चयो आहे त खेनि हथियार घुरिजनि। हिते जंग थी रही आहे, असांखे टैंक तबाह करण लाइ गोला बारूद घुरिजनि। कीव मां निकिरण लाइ सवारी न आहे। आख़िरी वक़्त ताईं आज़ादी लाइ दिफ़ा कंदासीं। यूक्रेनी दिफ़ाई वज़ारत दावा कई आहे त रूस जा 80 टैंक्स, 17 हेलीकॉप्टर्स ऐं 516 बख्तरबंद गाॾियूं तबाह कयूं आहिनि। रूस यूक्रेन ते हमले बाबति सलामती काउंसिल जे ठहराउ खे वीटो करे छॾियो। सलामती काउंसिल जे 15 मां 11 मेंबरनि ठहराउ जे हक़ में वोट ॾिनो। चीन वोटिंग में हिसो न वरितो। भारत ऐं गॾियल इमारतुनि जा मेंबर बि गैर हाज़िर रहिया। गॾियल क़ौमुनि जो सेक्रेटरी जनरल चवे थो रूस जे फ़ौजियुनि खे बैरक्स में वापसि वञणु घुरिजे, अमन खे हिकु मौक़ो ॾिनो वञे। गॾियल क़ौमुनि में अमेरिकी सफ़ीर जो चवणु हो त रूस ठहराउ वीटो करे सघे थो, पर असांजो आवाज़ु नथो दॿाए सघे। रूसी सदर पुतिन यूक्रेनी सदर जी ॻाल्हियुनि जी आछ क़बूले वरिती। रूस जे सदारती महल क्रेमलिन जो चवणु आहे त यूक्रेनी सदर जे बयान खां पोइ सदर पुतिन ॻाल्हियुनि लाइ रज़ामंद थी वियो आहे। यूक्रेन खे मुनसिक में ॻाल्हियुनि करण जी तजवीज़ खां आगाह कयो वियो आहे। रूस तरफ़ा यूक्रेन ते हमले सबब केतिराई पाकिस्तानी बि फाथल। यूक्रेन में हैदराबाद जे इलाइक़े हुसैनाबाद जे रहवासी शागिर्द यानी मासूमा मेमण ऐं हिरिया रोड वासी शागिर्द साकिब हुसैन कीरो बि फाथल। MBBS जी डिग्री हासिल कंदड़ नुलायर वासी 2 शागिर्द गुम। मुआवन ज़रार गुजर ऐं राजकुमार भील जो वालिदैन सां राब्तो कटिजी वियो। वालिदैन पारां हुकूमत खे यूक्रेन में फाथल शागिर्दनि खे वापसि आणण में मदद करण जी अपील। यूक्रेन में लाड़काणे मीरपुर ख़ास जा 4 शागिर्द बि फाथल। लाड़काणे वासी शागिर्द मोहम्मद ताहा गफ़ारी वीडियो बयान जारी कयो आहे त कैफ में बमबारी बाद ट्रांसपोर्ट सिस्टम बंदि आहिनि। हिन सां शाहरुख अली सैफ अली ऐं शागिर्द यानी महजबीन बि गॾु आहिनि। यूक्रेन ते रूस जे हमले खां पोइ पाकिस्तान में पेट्रोलियम शयुनि जा अघ वधण जो ख़दशो। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वधीक ₹9.59 फ़ी लीटर इज़ाफ़े जो इम्कान। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जी पंजाब जे वॾे वज़ीर ओस्मान बोज़ार सां मुलाक़ात। शेख रशीद जो चवणु आहे त ऑपोज़िशन बेइतमादी वारी रिथ खे रांदि सम्झी रही आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी क़यादत में हुकूमत मज़बूत आहे ऐं पंहिंजो मुद्दो पूरो कंदी। सियासत में नाकारी रवैयो मुल्क लाइ नुक़सानकार आहे। मुख़ालिफ़ बि रुॻो इक़्तिदार लाइ सियासी अदम इस्तिकाम पैदा करण जी कोशिश करे रहिया आहिनि। PTI पारां अॼु सिंध पंजाब दंग कमू शहीद खां सिंध हक़ूक़ मार्च शुरू कयो पियो वञे। तयारियूं मुकमिल। परॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी ऐं अली ज़ैदी जी अॻुवाणी में निकिरंदड़ मार्च कराची पहुचंदो। PTI जे नायब चेयरमैन ऐं परॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त सिंध जे माण्हुनि लाइ हाणे सोचण जो वक़्तु अची वियो आहे। हाणे उन्हनि खे पंहिंजे मुस्तक़बिल लाइ फ़ैसिलो करणो पवंदो। इमरान ख़ान जो पैगाम खणी आउं अॼु कमू शहीद खां कराची ताईं वेंदुसि। खेसि उमेद आहे त 15 सालनि खां पीढ़ियल तबिको ज़रूरु जाॻंदो। सिंध असेंबली में ऑपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख चयो आहे त सिंध में 14 सालनि खां जारी बरबरियत, बदअमनी ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ सिंध हुकूक मार्च अॼु गोठी खां शुरू करे रहिया आहियूं। सिंध अंदरि कचे वारे धाड़ेलनि जे पके वारे धाड़ेल सरपरस्ती करे रहिया आहिनि। समूरनि मसइलनि जा ज़िम्मेवार सिंध हुकूमत में वेठल आहिनि। कराची में फुर दौरान मज़ाहिमत मारिजी वियल सहाफ़ी अतर मतीन खे क़तल कंदड़ मुख्य जवाबदार गिरफ़्तार। कराची पुलिस चीफ गुलाम नबी मेमण अतर मतीन जे क़तल में मुलज़ मुख्य जवाबदार अशरफ द्रोही जी गिरफ़्तारी जी तस्दीक़ कंदे चयो आहे त जवाबदार खे सिंध बलोचिस्तान सरहद तां हिरासत में वरितो वियो। जवाबदार खां पुछा जारी आहे ऐं उन सिलसिले में वधीक तफ़सील जल्द मीडिया सां शेयर कया वेंदा। कानपुर
भरसा गुलशान बडाणी में बडाणी जतोई बिरादरी जी बिंजरियन में झेड़ो ब औरतूं एक नींगर मुबैना तौर अगवा हथियारबंद मेहर खातून दुरनाज ऐं नींगर गुलहसन के मुबैना तौर अगवा करे विया दिल में चिकतान। कराची में लियारी जे इलाइक़े चाकेवाड़ा में मस्जिद वेझो घर अंदर गैस सिलेंडर जो धमाको। 4 औरतुनि समेत 6 ॼणा ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल जे बर्न्स वार्ड में मुंतकिल कया पियो। कोयटा जे नवां कली वारे इलाइक़े में गैस सिलेंडर लीकेज सबबि धमाको, औरतुनि ऐं ॿारनि समेत 7 ज़ख़्मी। कोयटा जे इलाइक़े सरियाब रोड सदाम फाटक वटि हथियारबंद था औरत क़तल। मार्चुअल औरत जो कातिल संदसि चाचो निकितो। पुलिस मूजिबि औरत खे पंहिंजे चाचे जहांगीर कार इल्ज़ाम हेठि गोलियूं हणी क़तल कयो। कोयटा जी टैक्सी कार स्टैंड वटां हिकु ॼणे जो लाश बाकरानी लगोठ माई भुटा वटि लाड़काणो खैरपुर रोड ते केरी ऐं कार में टक्कर, हिकु ॼणो फौत, 6 ज़ख़्मी। फती जी सुञाणप मेरम दरबान तौर थी ज़ख़्मियुनि जो लाड़काणे जी चांडका अस्पताल में इलाज हलंदो। घोटकी में PPHI अस्पताल में वहम दौरान आयल औरत ॿार समेत फौत थी वई। फौती औरत हुजूरा जे वारसनि जो डॉक्टरनि ते ग़फ़लत जो इल्ज़ाम। फौती औरत जे मुड़ुस अली अख्तर मीरानी जो चवणु आहे त 5 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर हिन महल ताईं कुझु नाहे थियो। लाड़काणे जी मोटरवे पुलिस गुम थियल ॿारड़े खे हथ करे वारसनि हवाले करे छॾियो। मोटरवे पुलिस गश्त दौरान नसीराबाद बाईपास वटां नींगर महबूब अली खे हथु कयो। ऐं शाह लतीफ़ जी रागनि मुनफ़रिद अंदाज़ में ॻाए शोहरत माणींदड़ नामियारे रागी सादिक फ़क़ीर जे विछोड़े खे 7 साल विहामी विया। सादिक फ़क़ीर सिंधी, सराइकी, राजस्थानी, मारवाड़ी ऐं ॿियनि ॿोलियुनि में गीत ॻाया। सादिक फ़क़ीर 2015 में सऊदी अरब में उम्रे जी सादिक माण दौरान रोड हादसे में फौत थी वियो हो।